बुधी हां रामुला तो सा तू हां यार है ना खबर जो न में तू है रामुली का हां मौला अली मुश्किल कुछ है महबूबन फरमायो त महबूब अली साईं तुझे करे बटोला जन्म हां मुझे करे बटोला जन्म में इहो वर की है हां हां जे इहो अली जो इल्म त वसीया कायनात में छो जो खुद रसूल जी हदीस आ त अली जे शान के दुनिया जो मानू सुञाणे न तो लगे बिल्कुल अली जो शान उहा जे के हिकड़ी अल्लाह के खबर जे रसूलुल्लाह के के खबर तो अली जी शान ही ना है अली आहे छा अली जो शान छा अली जो रुतबो छा है या के खबर ही का है ना तो जो की है हिकड़ा तो ठिप को न मञीदा तो जो नालो खजंदो उन्हनि जी शिकिल फेरी वेंदी ताकि टुटी पवंदी ॿिया वरी अहिड़ा टोला थींदा जेके तोखे पंहिंजी शान खां मथे खणी ईंदा जेके चवंदा अली अलाह इहो कुफ्र में थो वञे माण्हू ॿुधी न ऐं अलीअ खां सवाइ गली कान ही काबो जेको आहे इस्लाम जो काबो आहे पर अली अथई ईमान जो काबो ईमान जे तो काबे में सरकार पाण ला था अली ईमान जो काबो आहे न बाबा सम्झ न ॻाल्हि खे जी वालेकुम सलाम खुश है खैर समझिए हां इंशाल्लाह खुश है खैर वाले खैर तोरो मसलो हल कयो उन्हनि यार मुझो कयो टायर नौ वठायो होगे नमोजी उनमें टूप में आता तो का जो पंचर में मोटर सगळे अभी बेटी बड़ी गाल बुधाई आज तू घणे मिलियो घणे तो जान अली अली जो शान ये बेकू अभी पर की पाकिस्तान में या में बान अली वो सखिया जो हिकड़े दी है इमाम हसन इमाम हुसैन साईं या मु गाल बुधी पीर साईं झंडे वाला जेके है न उन जे वाता हां बड़ा माना अल्लाह जा प्यारा आलमन दरवेश त जो शहजादर के भूख लगी बीबी खातून अतर पंहिंजे मुर्स मान अली मुर्तजा शेर खुदा के चयो त साईं हिन लाइ मानीअ जो पतो आधी रात अली साईं घर खां ॿाहिरि निकिरी वियो कंहिं पाड़े वारे ॾे वियो केॾां वियो बहरहाल मानी मिली पर जंहिं महिल घर आया त हथे खाली ॿुधे चयूं त बीबी साईं पुछियो साईं शहज़ादा रोइनि पिया मानी कि मानी मिली तो मानी खणी त कोन आयो कि मानी खणियो पिया त गस ते हिकिड़ो बुख आयल मूंखे चई अलाह जे नाले मूंखे इहा मानी ॾे मां बुख पियो मरां मूं रब जे नाले पंहिंजे बचनि जे बुख जी परवाह ई कान कई मूं उन साहिल खे ॾिनो त बीबी साईं सजदे में किरी पई मुंहिंजा रब करीम तुंहिंजा लख शुक्र जो अहिड़ो सखी मूंखे सुभान सरकार जो पे अली साईं चंदा के रस्ते का गोश्त वारे ऐलान पे तो गोश्त वठो ताज़ो गोश्त सरकार ने की तो जो गोश्त कोन था वठो अली साईं तो गोश्त ताज़ो ता वठी सको था जे असा के जेब भी इजाजत कान थी जी तमा सा उधार भी थी सके थी हां जी ने का उधार तमा उधार काना का मा पे जे पो नफ्स सा उधार न कया हां सुने टे मजा जिसके भाई मौजूदा अन फकीर हुनन जा वडा रुतबा वडा मुनाफिक ने गाल के न समझंदो न मुनाफिक अली जे शान ही खबर है अली छा थींदो बेशक अली छा है ये हकीकत है बुझे न हां से मौला अली अच्छा ये बेकूर की पाकिस्तान में या बेन मुल्क में भाभी पाइन हबीब घणो कर पूरी दुनिया में होंदी हबीब पूरी दुनिया में शाबाश हबीब पे अल हबीब मेट्रो शुगर मिल हबीब ही जेका है नवाब शाह न अल नूर न हबीब शुगर मिल नवाब शाह ताजरा बा वडी फिल्म है वो खजान वन्या ते साले तो पियो मौला अली जैसे बेशक मुझे ना ये हकीकत है सुभान अल्लाह किताब पढ़ जन्ना तो खबर पाए थी हां इल्म जे वेजो में तो ने खबर पवंदी रही किथे ने इल्म जे वेजो शान हले तो किथे रोते अली साईं खे लक़ब मिलियल थई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफा अबू तुराब घणो करे अहल शियत वारा अबू तुराब पाण खे तलाईंदा आंदा हुआ ही तुराबी आहे
हाणे मूंखे ॿुधायो त अबू तुराब इहो लक़ब मिलियो कीअं? मिलियो कीअं हा इहो ईअं मिलियो जो अबू जहल अली साईं खे ऑफर कई त मां पंहिंजी न्याणीअ खे सॻु थो ॾियां। हा एॾो ॾाज ॾियां जो उहो त जबल खां वठी उठण जी कतार शुरू थिए तुंहिंजे घर ताईं अचे। पोइ अली साईं बीबी साईं खे चयो त मां इहा शादी कयां। हा बीबी साईं चयो न शादी आहे न आहे खणी। सुभाणे पोइ इन ते थोरो ज़िद थी वियो। ज़िद जे थी वियो त बीबी साईं कावड़ जी घर छॾे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वई। अली साईं घर छॾे कंहिं मस्जिद में वञी सुम्ही रहियो। सम्झी हा मस्जिद कचियूं हुयूं तॾहिं। कचु तने लाए करे हा। निशाना त कोन था जंदा पत्थर रखे पोती जॾहिं गाठ ठाहे छंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में आया त पाण जी न्याणीअ खे जे घर में ॾिठऊं त चवंदी अली साईं घर कोन्हे छा? अली साईं जे घर हो पर असां हिन ॻाल्हि ते तकरार थियो आहे। ठीकु आहे ॿाहिरि निकिता असाबनि खे हुकुम थियो त वञी अली साईं खे ॻोल्हे अचो। विया कंहिंखे बि अली साईं कोन मिलियो। सभु मोटी आया छोकी असांखे लभे ई नथो। कि फलाणी मस्जिद जे कुंड में सुतो पियो अथव वञी वठी अचोसि। सुभाण अल्लाह। हे बेशक जंहिं महिल अली साईं खे नबी साईं जो पैगाम मिलियो नियापो मिलियो त अली साईं पंहिंजी कंडीशन खे अॻिते पोइते न कयो छंडियो न थिरू माना सॾ ते लभे चवंदा पहुतो पहुता त उते जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंडीशन जेका ॾिठी त सॼो मिटीअ सां जिस्म अतर भरियल हो मुंहुं मुबारक भरियल हो त पाण चयूं अबू तुराब भली करे आए। त अली साईं थो चएसि मूंखे अलाए केतिरा लक़ब ख़ुदा जे तरफ़ां मिलियल आहिनि। असदुल्लाह पाया शेर ख़ुदा पाया हैदर करार पाया करम अल्लाह वजह पाया पर मूंखे दुनिया जा माण्हू जे अबू तुराब जे नाले सां सॾींदा न त मूंखे वॾी ख़ुशी मिलंदी छो जो इहो मूंखे लक़ब सुहिणे नबीअ जे वाता मिलियो आहे ज़बान खां मिलियो आहे। प्यार ॾींदो कोन भई गाॾी चवंदे रेड़ो चवंदे का ईंदो त हवा विझी ॾींदी छो जो पैंप इहो ख़राबु थी वञे पैंप वठी वठी ॾाढा पैंप वठणा 5-6 पैंप वठणा। यार तूं बची टायर बि तुंहिंजो ठाहियो कोन्हे अञा वरी कलाक बस तुंहिंजी मर्ज़ी असां छा कर टायर तयार आहे तुंहिंजो। ये छोटो को सॾु कर धंधे ने सॾु करी वञे पियो त नंढो सॾु करी इन पासे जेको वञे पियो। फकीर बेशक हकीकत आया हां ये हकीकत आज जे अबू तुराब भली करे आए त अली साईं ख़ुशि थिया जे लक़ब ते खणी वञो पर मूंखे त थोरो सम्झाई जॾहिं सवा न लीकेज करना पई पाणी में बोड़ जा पर पुॼा जा इनखे तमामु मथे न करे हिकु कर अधु में हलाए इहा महिरबानी कयो आहे हिकिड़ो पैंप 600 जो वठी आऊं वरी पोइ मन जुगाड़ पियो वञे। हाँ मोटा दिल का वो टाकी वठी है न नदी टाकी किथे फकीर 20-25 जी गरीब माण्हू ॾिसी न पैसा ई जेका कोन मिले 20-22 रही पई रख त केर ॼण ला तयार अल्लाह ॿियो छा वॾो जहान आहे। शुक्र आहे विंद्रा ॿुधी हा। इहा ॻाल्हि आहे हां हाणे तनवीर कचहरी तो जा मस कई आ हाँ जो हीअ ॻाल्हि आहे हाँ ॿुधी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो अली जेसिताईं तुंहिंजे घर में ख़ातून अतहर आहे न तेसिताईं ॿियो निकाह तो ते हराम आहे हराम सरकार पाण पाण चयो पर अली साईं इन ते बहस मुबाहिसो न कयो ही शेर ख़ुदा आहे ॿुधी न अली करम अल्लाह वजो आहे उन इहो बहस मुबाहिसो न कयो त नबी साईं आम उम्मती आहे जेको तुंहिंजो उन लाइ 4 शादियूं मुंहिंजे लाइ वरी पाबंदी सही था चओ यानी यादि रखे छॾिया जिथे रसूलुल्लाह जी न्याणी हूंदी न उते ख़ुदा जे दुश्मन जी न्याणी न ईंदी। अबू जहल मुंहिंजो दुश्मन न आहे पर ख़ुदा जो दुश्मन आहे।
बस फकीर फानी दुनिया है अल्लाह के सवाल ईमान का खात्म थे मुनाफिक का बचाए तू तो करे असा के अल्लाह बचाएंगे अरे मुनाफिक सब हो जंग तबा के उन सारा ही आ उन जो दौरा खानी रही आज ताई हले थी मुनाफिक सब हो तोरा मोबाइल खणी जा